कढवन पूरी तरह बच्ची न निकले बाहर के तोतारा तुझी कंगवी अरे मुर्स मारू थी बहादुर खान जो कमदारा बस कर बहादुर खान मत हमलो थियो जल्दी कर शेर ऐं शमू जी मदद लाइ निकिरी वञ बहादुर खान ते हमलो कयो अथनि ऐं बहादुर खान जा माण्हू उन्हनि जे पोयां आहिनि वञ जल्दी कर जी पांजे हमरान के रोकियो बहादुर खान अजायो नुकसान न कजो डीएसपी साहब हाणे मोबाइल पंहिंजी पाण सां गॾु वठी अचजांइ हाणे मां पंहिंजे हमरान खे कॾहिं बि न रोकींदुसि असां पहुचूं था कोशिश कजो त नुकसान न थिए
बहादुर खान हिकु निकिरी वियो ऐं हिकु मुंहिंजे कदमनि में आहे। पूरो करे छॾीसि। पुलिस पहुचण वारी आहे। तूं निकिरी वञ। इन कुत्ते जो लाश मां पाण पुलिस हवाले कंदुसि। लाश तव्हांजी हद में तव्हांजे वॾे नंबर वारो जेको बाग़ आहे उते पियो आहे। ठीक है तू निकरी वञ। जेकॾहिं पुलिस के असांजे माण्हू जो लाश हथायो तो यो सॼो मामलो मुंहिंजी गिचीअ में पवंदो। तंहिंजे करे जल्दी हिन जे लाश खे किथे वञी दफ़न कराए। पर हलार खान पर खे छॾ। जेतिरो जल्द थी सके हिन जे लाश खे अहिड़े तरह गुम कराए जीअं हिन जी क़बर खे हिन जा मलाइक बि न ॻोल्हे सघनि। वैसे कफन त ॾियारियोसि न। कफन ॾियारिया कहिड़ा नेकी जा कम कया अथई जो हिनखे कफन ॾियारियां। तोखे जेको चयो अथमि सो कर ऐं कुझु माण्हू वठी हिन जे लाश खे जल्द हितां खणाए। सिज लाहण वारो आहे ऐं ऊंदाई जो फ़ाइदो वठी अहिड़ी तरह हिन जो लाश गुम कराए जीअं पुलिस जा मलाइक हिन जे क़बर जे निशान ते न पहुचनि। छो त इहो सॼो मसलो मां मूसा खान जे मथां आणंदुसि। वञो जल्दी कयो। कुत्ते यार धपणिया सामू अचना त खबर ॾियां बालू पाण बाहिया दुखे त दुआ कढे खाली दक्षिण खां मोजा कढिया। आई बस बस बहादुर खान असांखे सिर्फ़ हिकु बाडी हथ आई आहे। सा बि मूसा खान जे माण्हूअ जी आहे। इन में हालार खान जो भी माण्हू मोह आहे। बहादुर खान तव्हांजे मथां हमलो करण वारा सिर्फ़ मूसा खान जा माण्हू हुया। डीएसपी साहब तव्हां थोड़ी जांच कयो। तव्हांखे हालार खान जे माण्हूअ जो भी लाश मिलंदो छो त मूसा खान जे माण्हुनि सां गॾु हालार जा माण्हू भी हुआ। भोतार साईं हालार खान जे माण्हुनि खे असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो अखियुनि सां। रस बहादुर खान हालार खान जो हिकिड़ो माण्हू असांजी गोली में ज़ख़्मी थियो आहे पर उनखे हालार खान जा माण्हू खणी विया। डीएसपी साहब वञी जांच कयो। हिन टाइम मरी खपी वियो हूंदो ऐं हुन जे कफन दफन जो बंदोबस्त कंदा हूंदा। जेकॾहिं जीअरो हूंदो न त हालार खान हुनखे कंहिं महफ़ूज़ जगह ते इलाज कराए रहियो हूंदो। वञो वञी पहिरियां जांच कयो। सभ खां पहिरियां लाश हथ कयो। उन खां पोइ मां FIR दाख़िल करां।
हिनखे लटे क़बर जो निशान मिटाए मथां पाणी बि वहाए छॾियोसि जीअं पुलिस खे को बि सुराख न मिले। मोलूअ खे कुछ पैसा ॾींदसि, उहो इहो कमु करे ईंदो। मोलू लालची आहे, पैसनि जे लाइ उहो कुझु बि करे सघे थो। इहो कमु ईअं ई थींदो ऐं इहो कमु ईअं ई थियणु घुरिजे। अॼु ख़ामोश आहे, ख़बर आहे अलाए छोरी लॻे थो त के मुंहिंजे लाइ नयूं खरूं थी खोटे। सकीना कहिड़नि सोचनि में गुम आहीं? मां कहिड़नि बि सोचनि में हुजां, तुंहिंजो कहिड़ो कमु? ईअं ई पुछां पियो। अॼु लाइ जे क़िस्मत सां ख़ामोश आहीं? ॻाल्हायां थी तॾहिं बि तव्हां नाराज़ था थियो, ऐं नथी ॻाल्हायां तॾहिं बि तव्हांखे शक। अरे शक कोन थो कयां, मिड़ई तोखे परेशान ॾिठुमि, चयुमि त हाल अहिवाल वठांसि। परेशान न आहियां, शहर मां कुझु सामान वठणा आहिनि, उन लाइ मां सोचां पई तव्हां शहर वञो था त मूंखां कुझु पुछो ई नथा। ठीकु आहे ठीकु आहे, सुबुह मोलू शहर वञे त जेको सामान खपई उन खां घुराए वठिजां, ठीकु आहे?